गौसपुर भरसा कचेवारे इलाके में चाचड़ बरादरी के नवनि माण्हुनि जे बेगुनाह मारजण ते समाजी अॻवान उमेर बाब चांडियो ॻोठ मेंगल चाचड़ पहुची संदन वारसनि सां ताज़ियत कई। इन मौके ते उमेर बाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु हिक ई ख़ानदान जे नवनि माण्हुनि जो बेगुनाह क़तल सिंध हुकूमत जी नाकामी आहे। हुन चयो त हिते माण्हू मारण खां सवाइ ॿियो को कमु नथो थिए। सिंध में पुलिस अमन कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। हुन चयो त सिंध जी न्याणी आहियां जंहिं करे हिते पहुती आहियां। सरदार जेकॾहिं सचा आहिनि त पोइ अॻिते अची उहो अहम किरदारु अदा करे क़बीलाई झेड़ा ख़तमु कराइनि। हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन में हिकिड़े ख़ानदान जा हेतिरा मेंबर्स मारिया विया आहिनि। ठीकु आहे, हिकिड़े ख़ानदान जा 9-10 क़तल थियनि था। इहा सरासर सिंध हुकूमत जी नाअहली आहे, पुलिस जी नाअहली आहे। अमन क़ाइमु नथो करायो वञे। हितां जी आवाम चङी तरीक़े सां ॼाणे थी जेको वाक़ियो थियो असां सां उहो बि क़बाइली सरदारी निज़ाम जे करे हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। हिन निज़ाम में कुझु बि नाहे रखियलु। तव्हां पाण सभई सम्झो था हीउ जेको वाक़ियो थियो आहे, हाणे मुंहिंजो हमेशह खां हिकिड़ी मुंहिंजी स्ट्रगल रही आहे त बाबा जेको निज़ाम आहे तव्हां इन निज़ाम में त कुझु रखियलु न आहे। माण्हू मारण खां सवाइ ॿियो को कमु थिए नथो। हीअ अवाम खे मारियो थो वञे। हीअ असांजे लाइ हिकिड़ो नासूर बणियलु आहे। असां अवाम खे सम्झणु घुरिजे, असांखे सुजाग थियणु घुरिजे त असां हिन निज़ाम जे पोइ ते न लॻूं। असांखे पंहिंजे हक़नि जे लाइ पाण विढ़णो आहे। असांखे पंहिंजी जदोजहद पाण करणी आहे। असांखे पंहिंजी क़िस्मत पाण ठाहिणी आहे। सो मुंहिंजो इहो ई आहे त ॾिसो सिंध पुलिस त टोटली नाकाम आहे। सिंध पुलिस जिथे बि हुजे, चाहे असांजो वाक़ियो हुजे, चाहे सिंध में जंहिं बि जॻह ते जेको वाक़ियो हुजे, सिंध पुलिस फेल थी चुकी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।